नासी ईद त हर माण्हू पंहिंजे घरे बचनि सां कंदो आहे, पर थोरी देरि लाइ सोचिजे त जिन जा न घर आहिनि न माउ पीउ, उन्हनि जी ईद किथे ऐं कीअं गुज़रंदी हूंदी। कराची जे कोरंगी वारे ईदी होम में रहंदड़ लावारिस वारनि जी ईद कीअं रही, ॾिसूं था धरती टीवी जे रिपोर्टर इसाक सरकी जी रिपोर्ट। जी नाज़रीन, इन वक्त असां मौजूद आहियूं कोरंगी नंबर 5 में, जिते ईदी सेंटर में असां मौजूद आहियूं। हिन ईदी सेंटर में नंढड़ा ॿार मौजूद आहिनि। नंढड़नि ॿारनि जो ईदी सेंटर आहे। हे नंढड़ा ॿार उहे आहिनि जिन्हनि जा जेके वालिदैन आहिनि उहे मौजूद न आहिनि। हिन ईदी सेंटर में उहे लावारिस जेके नंढड़ा नंढड़ा ॿार आहिनि उहे मौजूद आहिनि। उन ॿारनि सां असां ईद जे ॾियारे जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जा जेका ईद जा 3 ॾींहं हूंदा आहिनि, 3 ॾियारा हूंदा आहिनि। पहिरें ॾींहुं, ॿिए ॾींहुं ऐं 3 ॾींहं उन्हनि जी कहिड़ी एक्टिविटी हूंदी आहे, उन हवाले सां ई असां हिते मौजूदु आहियूं। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन सां गॾु जेकी ईदी सेंटर जी इंतिज़ामिया आहे उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे नंढड़नि ॿारनि खे जेको आहे ईद जे हवाले सां कहिड़ा कहिड़ा तोहफ़ा ॾींदा आहिनि ऐं कहिड़ी मसरूफ़ियात हूंदियूं आहिनि, ऐं जेके ॿार आहिनि उहे किथां किथां जा जेके आहिनि कहिड़े कहिड़े शहरनि जा हिते मौजूदु आहिनि। त असां ईदी सेंटर में मौजूदु आहियूं। अचो त उन्हनि सां ईद जे ॾियारे जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं था। अच्छा, हाणे ईद अचे थी, ईद जे हवाले सां तव्हां तयारी कई आहे? छा वरितो अथव? छा मिलियो आहे तव्हांखे? चीज मिलो रोजा भी रखिया तो। अच्छा, हिते कॾहिं खां आहियो तव्हां? केतिरे अरसे खां हिते मौजूदु आहियो? 3 साल थी वियो। 2 साल थी विया। पोइ घर वारा तव्हां सां मिलण ईंदा? क्या क्या लिए? कपड़े लिए, घड़ी, चश्मा, चप्पल। पोयम आती है राजू आपको? सुनाओ। Bah bah black sheep, happy and full. Yes sir, 3 bandful. 1 for the master, 1 for the day, 1 for the little one, 3 on the way. ईद मुबारक सबको मेरी तरफ से। कपड़े, चप्पल, घड़ी, चश्मा। ईद के दिन आपकी क्या मसरूफियात होती है? क्या करती हो ईद के पहले दिन, दूसरे दिन? बस खेलते रहते, और जो करते खेलते हैं, मनाते हैं बस। और क्या करते हो ईद के दिन? नमाज पढ़ते हो? जी, ईद की नमाज पढ़ते हैं और कपड़े पहनते हैं, घड़ी पहनते हैं, चश्मा पहनते हैं। अच्छा, सबसे ज़्यादा क्या अच्छा लगता है ईद के दिन? पैंट शर्ट या सलवार कमीज? सारे ईद के कपड़े लिए हैं? क्या क्या लिए? ईद के कमीज, सलवार कमीज, पैंट शर्ट। अच्छा, और टोपी, चश्मा। अच्छा, नात आती है आपको? सुनाओ। हक अल्लाह, हक अल्लाह, हक अल्लाह। ए मुजाहिदे नबी नात गुनगुनाए जा, नगमा मोहम्मदी झूम कर सुनाए जा। क्या नाम है बेटा आपका? काशन। काशान, ईद के लिए क्या क्या लिया है आपने? सलवार कमीज, पैंट शर्ट, शूज, और क्या लिया है? चश्मे वगैरह। पहनोगे ईद पे? हस्बे रब्बे चल माफे कल्बे खैरा नूरे मोहम्मद सल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाह। Twinkle twinkle little star, how I wonder what you are. Up about and want to are like a diamond in the sky. Twinkle twinkle little star, how I wonder what you are. क्या क्या लिया है ईद के लिए? पैंट शर्ट, सलवार कमीज, चश्मा, घड़ी और चप्पले और क्या नाम है, खिलौने। ईद के पहले दिन क्या पहनोगे? पैंट शर्ट या सलवार कमीज? सलवार कमीज। को पैसे इनके जमा होते हैं, फिर ये जाके अपनी मर्जी से हमारे साथ जब जाते हैं मुझे किसी भी प्रोग्राम वहाँ पर जाके, तो फार्म हाउस वगैरह में, तो फिर वहाँ जाके कर सकते। जी बिल्कुलु, असां मौजूदु हुआसीं कोरंगी ईदी बिल्किस चाइल्ड होम में, जिते असां उन ॿारनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं जिन्हनि जा वालिदैन मौजूदु न आहिनि। ऐं ईद जे हवाले सां असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं। के नवां वॻा पंहिंजा पाण सिबिया आहिनि ऐं जेके चपलूं आहिनि उहे वरितियूं आहिनि। उन सां गॾोगॾु टोपी ऐं चश्मा बि उन्हनि ॿारनि वरिता आहिनि। ऐं ख़ासि ॻाल्हि इहा आहे त असां हिन ईदी चाइल्ड होम में मौजूदु आहियूं। हिते जेके नंढड़ा ॿार आहिनि उहे पंहिंजी सिलाई कपिड़नि जी पाण ई कंदा आहिनि। असां इहो बि ॾेखारियोसीं। ऐं हिते मुख़्तलिफ़ जेके क्लासिस ठहियल आहिनि, जंहिंमें म्यूज़िक क्लास बि आहे, जंहिंमें जेके ॿार आहिनि उहे
भी सिखी सघनि था ऐं सिलाई जो कम भी सिखी सघनि था। त असां इहो अव्हांखे ॾेखारियोसीं ऐं उन सां गॾोगॾु ईदी इन चाइल्ड होम जो इंचार्ज आहे अमानुल्ला साहब, उन सां बि ॻाल्हि ॿोल कईसीं। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त हिते टोटल अंग जेको ॿारनि जो आहे उहो 48 आहे, जंहिंमें जेके काफ़ी ॿार आहिनि जिन्हनि जा वालदान मौजूदु न आहिनि, नंढड़े लाइ छॾे विया आहिनि, काफ़ी जेके ॿार आहिनि उहे मिसिंग आहिनि। उन्हनि जो वकील इहो बि चवणु आहे त जेकी कोशिशि आहे उहा जारी आहे, जेके वालदान जा ॿार गुम थी विया आहिनि उहे जेको आहे अगरि अची करे हितो रिसीव करे वेंदा त जेकी ॿारनि जी ईद आहे उहा असल घर में ई हूंदी आहे। कैमरामैन शहज़ाद सलीम सां गॾु इसाक सरकी, धरती TV न्यूज़, कराची।